जो कि सुरई सांझ जो सरवाण साईं गुल हसन लाखो खां ॿुधो नंढड़े ॿिए मरहले में दाख़िल था थियूं त सिंधी ज़िले सांगड़ जे सिंधी अदबी संगत शाखुनि जो सभिनी जो तारुफ़ मुख़्तसर तारुफ़ ऐं गुलनि जी भेटा दोस्तनि रखी आहे। उहा सभ खां पहिरीं मां टंडे आदम शाख जा चूंडियल उहिदेदार साईं सागर दराज सेक्रेटरी सास टंडो आदम साईं मंसूर बिजोरो जॉइंट सेक्रेटरी साईं इम्तियाज़ फास्केली खजांची साईं आमिर वसाम ऑडिटर साईं गुल हसन लाखो काउंसलर साईं दोदो पांवर कारोबारी कमेटी इन सभिनी खे अर्ज़ु आहे त जी स्टेज ते अचनि ऐं गुलनि जी भेटा क़बूल कनि। हर शायद साईं सागर दराज साहब जिन के गुलनि जो तोहफ़ो पेश कनि। ठीक है टंडे आदम जावेद आला साहब जिन की गुज़ारिश है कि स्टेज ते अचे। अनाम को दोस्त टंडे आदम शाख जो और सिंधी अदबी संगत शाख जे जोल जे सिंधी अदबी संगत शाख जोल जे सेक्रेटरी प्यारो दोस्त सरवन महराज के गुज़ारिश है कि स्टेज ते अचे। जॉइंट सेक्रेटरी साईं प्रीतम जोराई साहब जी गुज़ारिश है कि स्टेज ते अचनि ऐं गुलनि जो तोहफ़ो क़बूल कनि। सिंधी अदबी संगत झोल जो पोप सिंधी अदबी संगत शाह फरुखुल्ला से तोहफ़ो कबूल करें। काउंसलर प्यारो शायर परे का कई आया असांजो फ़कीर अमर अब्बास बगड़ो साहब जिन की गुज़ारिश है तो जी स्टेज अचे असांजे गुलनि जो तोहफ़ो कबूल करें। अजीज तालपुर साहब जी की गुज़ारिश है कि साईं फ़कीर अमर अब्बास साहब जिन के अजरक जो तोहफ़ो पेश करें। खादिम सरवरी साहब सिंधी अदबी संगत दौलताबाद साहब जी की गुज़ारिश है तो स्टेज ते अचनि ऐं गुलनि जो तोहफ़ो क़बूल कनि। रिहान रचाई हुई है साईं गुलाम अदर साहब साईं गुल हसन लाखे साहब सां गॾु वेठल पंहिंजनि स्टेज ते वेठल समूरनि महिमाननि खे मां गुज़ारिश कंदुसि त साईं खे मोहबतुनि ऐं चाहतुनि सां ही यादगार शील्ड पेश कनि। सिंधी अदबी संगत शाख शहदादपुर जे तरफ़ां मंता तौर असां साईं जिन खे ही यादगार शील्ड पेश कयूं था। उम्मीद है त साईं जिन असांजो ही तोहफ़ो क़बूल कंदा। वकील अब्दुल्ला अब्रो साहब ने गुज़ारिश है कि असांजे गुलनि जो तोहफ़ो क़बूल कनि। सिंधी अदबी संगत वकील अब्दुल्ला अब्रो अब्दुल्ला हिकिड़ो मिंट अचे ॾा साईं खे थोरो लाइट कयो। शील्ड में हथ विझ अब्दुल्ला ओके जी रिपोर्टा असद कीर साहब किताब जो तोहफ़ो गुल हसन साहब भी पेश करता है था। फोटो कट
ओके मैं बस ठीक है जुलम कयो था अॼु नूर खे ॻाल्हाइणो मां गुज़ारिश कंदुसि असांजे शहदादपुर के नाले वारे अदाकार शायर ऐं मशहूर कंपेयर मोहतरम अल्ताफ हुसैन कुरैशी साहब जिन खे त हू स्टेज ते अचनि ऐं उन्हनि खे गुलनि जो तोहफ़ो पेश कयो वञे। दोस्तनि खे ॿुधाईंदा वञूं त सागर ज़िले मां जेके हाल ई में डोमिसाइल रद्द कया विया उहे डोमिसाइल जेके पंजाब जा हुआ उन्हनि खे रद्द कराइण खे गुज़ारिश कंदुसि त हू बि स्टेज ते अचनि ऐं असांजे नौजवान सहाफ़ी रऊफ़ बागरानी खे गुलनि जो तोहफ़ो पेश कनि। नाली ना अब आई यार नियाज के पर आई असांजो ॿियो सिंधी अदबी संगत जो अहम अॻवान कैमरा पकड़े ना असांजो भाउ जेको मुसलसल 9 बजे खां कैमरो खुले ते खयो वेठो हो असांजे हिन अदबी संगत जो हिसो अली नवाज़ सरेवाल खे ॾियो गुलनि जो तोहफ़ो। असांजो हिकिड़ो ॿियो गुलनि जो तोहफ़ो आहे पंहिंजे भाउ मोहतरम तनवीर अख्तर आरई साहब खे गुज़ारिश आहे त हू बचनि ऐं हुननि खे गुलनि जो तोहफ़ो पेश कयो वञे। मोहतरम मिठू सांगराई साहब जिन की गुज़ारिश है कि अजर जो तोहफ़ो क़बूल करें। साईं मिठू सांगराई साहब साईं खादुल्लाह को साहब जिन की जो तोहफ़ो पेश करे तो मांग रमजान छुट्टो साहब सामू थोड़ो सामू अच सर सिंधी अदबी संगत सांगड़ जा दोस्त जेके भी आहिनि पत्ते वधंदा वो स्टेज ते अचनि ऐं गुलनि जो तोहफ़ो क़बूल कनि। साईं रज़ाक रावल साहब किथे घुमो हुयो अचो स्टेज ते गुलनि जो तोहफ़ो क़बूल कयो। सब इकड़े के ना पाए बीए जमे सागर खाइण के लगी अचो गुलनि जो तोहफ़ो साईं ॿिए क़बूल कयो। साईं असदगीर साहब किताब जो तोहफ़ो पेश कंदो साईं सागर रावल साहब खे। सास सांगड़ जो कोप दोस्त जो नाला मोड़ मुसूल न थिया आहिनि सास सांगड़ जा को दोस्त सांगड़ जो रहिजी थो वञे स्टेज ते अचे ऐं गुलनि जो तोहफ़ो क़बूल करे। साईं अतावन फस्के साहब जी गुज़ारिश है गुलनि जो तोहफ़ो क़बूल करे। हाणे वधायूं था मुशाइरे जे सिलसिले खे। असां सां गॾु साईं गुलसन साहब जिन जो नौजवान भाई जो यकीनन 9 बजे खां हू साथी असांजे हिन साथ में कैमरो खुले ते रखियो ख़िदमतूं करे पियो। मां पंहिंजी संगत खे गुज़ारिश कंदुसि त असांजे हुन दोस्त खे गुलनि जो तोहफ़ो पेश कनि। मोहब्बतूं सही कान्हे पहले अज्जे घोट नौजवान गुलसन लाखों के लखे लखे मुबारक हुजन नहीं मोहब्बत मुबारक हुजन। शहर तके के अखियूं झीर विझन थो ईअं लॻे थो सीर विझन थो
के अखियूं झीर विझन थियूं ईअं लॻे थो सीर विझन थियूं हिकिड़ी मानीअ लाइ वीर लाइ पांध में मुर्शिद पीर विझन थियूं। गज़ल जा कुझु शेर अर्ज़ायूं। खुशियन जा खोड़ लम्हा पाकेट पी वञे थो। साजिद साईं, खुशियन जा खोड़ लम्हा पाकेट पी वञे थो माण्हूअ खे कॾहिं कॾहिं सिगरेट पी वञे थो। खुशियन जा खोड़ लम्हा पाकेट पी वञे थो माण्हूअ खे कॾहिं कॾहिं सिगरेट पी वञे थो ऐं मुंहिंजूं ख़ुशियूं नसीबनि ईअं पी छॾियूं मुंहिंजूं ख़ुशियूं समूरियूं ईअं पी छॾियूं नसीबनि गुरबत जी चाह खे जीअं बिस्किट पी वञे थो। मुंहिंजूं ख़ुशियूं समूरियूं ईअं पी छॾियूं नसीबनि गुरबत जी चाह खे जीअं बिस्किट पी वञे थो ऐं न्याणीअ जो ॿार सिर ते पीउ झूर थी वियो आहे। न्याणीअ जो ॿार सिर ते पीउ झूर थी वियो आहे नशाई पुट कती ऐं हर चेट पी वञे थो। नशाई पुट कती ऐं हर चेट पी वञे थो ऐं ॼाए ॼमण खां अॻु में रिश्ता बि थियो वञनि था। ॼाए ॼमण खां अॻु में रिश्ता बि थियो वञनि था घर जूं हज़ारे ख़ुशियूं को पेट पी वञे थो। ॼाए ॼमण खां अॻु में रिश्ता बि थियो वञनि था घर जूं हज़ारे ख़ुशियूं को पेट पी वञे थो ऐं धरतीअ जा खोड़ दुश्मन वागुन जियां पिया वड़कनि। धरतीअ जा खोड़ दुश्मन वागुन जियां पिया वड़कनि को तेल सम्झ मीरल को ॿेट पी वञे थो। धरतीअ जा खोड़ दुश्मन वागुन जियां पिया वड़कनि को तेल सम्झ मीरल को ॿेट पी वञे थो। खुशियुनि जा खोड़ लम्हा पाकेट पी वञे थो माण्हूअ खे कॾहिं कॾहिं सिगरेट पी वञे थो। महिरबानी साईं एहसास मीरल। शायर आहियूं असां पंहिंजे सिलसिले खे अॻिते वधायूं। मां पंहिंजो नंढो नज़र पेश थो कयां। कारूजर जबल ते साईं जो नज़म आहे। साईं ताज गोरे न साईं अलविदा अलविदा ओ असांजा देवता अलविदा 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 ओ असांजा देवता अलविदा ही असांजो आख़िरी सजदो गॾु चुमी असां तूं क़बूलींदो त वञ। अॼु खां पोइ को बि लाहौर ताज पंहिंजे ते कढे थी मोर जा के खंभणी सीनो ताणे क़ौम थां न नाज़ सां घुमंदो कॾहिं। अॼु खां पोइ को भिटाई पंहिंजे पेरनि में न पाए केतिरा दूर मंदर जूं कुझु ॻाल्हियूं करे सोडा कारोड़ी न लिखंदो। अॼु खां पोइ पार कर जा के बि कोली के बि सोडा पंहिंजे रत सां तोखे धोई कोन सघंदा। अॼु खां पोइ को अयाज़ पंहिंजे धरती माउ खे कॾहिं कीजर खां वठी तो ताईं कोन दुश्मन चाहे सघंदो। अॼु खां पोइ को सन्यासी कोन दोरींदो अलॻि कंहिंखे गोगारो सता वारी शिव जाती 8 कंठा कोन लभंदो। अॼु खां पोइ को बि रखंदो कोन तुंहिंजे धाम जी परटका ओ कनीज़न राणपुर ढेढ वेरी रात साधुणुस ऐं भोराई जे त टकिरनि जा ठहियल तुंहिंजे तड़वट मूले काबे जे मिसल आहे। तुंहिंजे तड़वट मूले काबे जे मिसल आहे। तुंहिंजे ग्रेनाइट पत्थर जो जिस्म सामरा जी साज़िशूं रोज़ टोड़ींदियूं वञनि। तुंहिंजो अज़बो अज़बो रोज़ टोड़ींदियूं वञनि। ओ निथड़ खे दे सजा ओ सदियुनि जा देवता हाणे रेटा मोड़ ॿध हाणे रेटा मोड़ ॿध। सांगड़ जे सेक्रेटरी सिंधी अदबी संगत सांगड़ मिठू सांगड़ा साहब जी ने गुजारिश है तो तकलीफ पेश कर। सर नज़म है होली के हवाले से नज़ामत कहड़ा गीत चऊं ऐं कंहिंखे रंगनू कहड़ा गीत चऊं ऐं कंहिंखे रंगनू सारा रंग खणी वई आहे जीवन जा
केड़ा गीत चऊं कंहिंखे रंगणो सारा रंग खणी वई आहे जीवन जा वीराननि जी वस्ती पंहिंजे हीअड़े ते वीराननि जी वस्ती पंहिंजे हीअड़े ते पल पल विखरूं हर हिकु वाव जे छूटे सां कंहिंखे यादि कयूं ऐं कंहिंखे यादि अचूं कंहिंखे यादि कयूं ऐं कंहिंखे यादि अचूं कंहिंखे भाकुर पाए पंहिंजा सूर सरियूं कंहिंखे अखियूं ॾेखारियूं ऐं नीर सरियूं अहिड़े ऐबनि सां कंहिंखे कीअं वणूं कहिड़ा गीत चऊं ऐं कंहिंखे रंगणो गोरे गल ते चप रखिया कंहिं रंग आहियूं गोरे गल ते चप रखिया कंहिं रंग आहियूं छिक भरे हुन चुनरी जो ई पांच छिकियो गोरे गल ते चप रखिया कंहिं रंग आहियूं छिक भरे हुन चुनरी जो ई पांच छिकियो शर्म हया जा रंग समूरा विखरी पिया कंहिंखे भाकुर ईअं अचानक कंहिं आहियूं कंहिंखे भाकुर ईअं अचानक कंहिं आहियूं मुर्ग खणी ते भाकुर जी हुई आजा कई दुनिया में ही रंग उडामन था खाशा पान खिसा जे रुत जा राही छो न चढ़ूं पान खिसा जे रुत जा राही छो न चढ़ूं कहिड़ा गीत चऊं ऐं कंहिंखे रंगणूं अॼु का बाह अखियुनि में भड़के आ पंहिंजी अॼु का बाह अखियुनि में भड़की आ पंहिंजे अॼु का रंग उड़ाना पंहिंजी क़िस्मत जा अॼु भी सुटका पंहिंजे घर में सुटकल था अॼु का बाह अखियुनि में भड़की आ पंहिंजे अॼु के रंग उड़ाना पंहिंजी क़िस्मत जा अॼु भी सुटका पंहिंजे घर में सुटकल था कंहिंखे रंग हयो हूंदो हुन होली ते कंहिंखे रंग हयो हूंदो हुन होली जो कंहिंसां रंग जी वई हू हूंदी अॼु जे ॾींहुं हाय हाय तन्हाई जी पंहिंजी दुनिया हाय हाय तन्हाई जी पंहिंजी दुनिया पाण सजाऊं विकिरल पाण खे कीअं त खणूं कहिड़ा गीत चऊं ऐं कंहिंखे रंग हणूं कहिड़ा गीत चऊं ऐं कंहिंखे महिरबानी मिठू जो असांजे मथां घणियूं महिरबानियूं थी वियूं सो हाणे आउं उर्दू ॿोली जे शाइर इन किताबनि जे ख़ालिक़ मोहतरम नदीम दुरानी साहब जंहिंखे स्टेज ते अची पंहिंजो शेयर ॿुधाईंदो सलाम और गुलशन से बात करने का जिक्र हुआ तो मैंने अपना नाम वक्त की किल्लत की वजह से कटवा दिया लेकिन सोच ये रहा हूँ कि खुशबू पे बात हो रही हो और उसका जिक्र ना किया जाए तो बड़ा अजीब है लेकिन यादें और बातें इतनी ज़्यादा थी कि जब हमने शेयर कहना शुरू किया था उसको हमारी हौसला अफजाई करने से लेके अमेरिकन रेडियो स्टेशन पे 7 प्रोग्राम करने तक और आज तक इतनी सारी यादें हैं कि आपसे शेयर करना बड़ा मुश्किल है। बहरहाल सिंधी अदबी संगत को मुबारकबाद पेश करता हूँ कि उन्होंने गुलशन साहब को ये एजाज़ पेश किया है। ये सिंधी अदबी संगत का एजाज़ है कि उन्हें गुलशन जैसे तख्लीकार के लिए ये प्रोग्राम यहाँ पे अरेंज किया है क्योंकि वो इस काबिल है कि उनके साथ ये प्रोग्राम होना चाहिए और भी इस तरह के जितने भी तख्लीकार हैं उनके लिए प्रोग्राम होते रहने चाहिए। बहुत सारे सीनियर दोस्त बैठे हैं अपने इनकी इजाज़त से चंद अशार तकलीफ जिनको होती थी मेरे वजूद से तकलीफ जिनको होती थी मेरे वजूद से किसने कहा कि गैर थे बाहर के लोग थे तकलीफ जिनको होती थी मेरे वजूद से किसने कहा कि गैर थे बाहर के लोग थे पर्दे हटे जो अक्ल से तो फिर पता चला पर्दे हटे जो अक्ल से तो फिर पता चला जो मेरे हासिलों में थे वो घर के लोग थे। वाह वाह वाह। पर्दे हटे जो अक्ल से तो फिर पता चला जो मेरे हासिलों में थे वो घर के लोग थे। दो अशार साथ है तू मगर अकेला हूँ साथ है तू मगर अकेला हूँ मैं अजब मसलों का मेला हूँ साथ है तू मगर अकेला हूँ मैं अजब मसलों का मेला हूँ
तेरे बंटवारे ने बताया है, तेरे बंटवारे ने बताया है, जिंदगी में तेरा सुतेला हूँ। तेरे बंटवारे ने बताया है, जिंदगी में तेरा सुतेला हूँ। एक गजल आपके सामने पेश करके मैं लिखा दूंगा कि हमारे माशरे में कहावत बड़े अरसे से चली आ रही है कि सुबह का भूला अगर शाम को घर आ जाए तो उसे भूला नहीं कहते। नजरिया है और कहावतें सदियों के प्रोसेस के बाद क्रिएट होती हैं, सब कहा के, लेकिन मेरा अपना एक नजरिया है शेर में कि जब तक सुबह के भूले हुए घर जाते हैं, जब तक सुबह के भूले हुए घर जाते हैं, ख्वाब आंखों में तड़पते हुए मर जाते हैं। जब तक सुबह के भूले हुए घर जाते हैं, ख्वाब आंखों में तड़पते हुए मर जाते हैं। और मैं कभी सोचता हूँ बैठ के तन्हाई में, मैं कभी सोचता हूँ बैठ के तन्हाई में, ये जो टूटे हुए तारे हैं किधर जाते हैं। मैं कभी सोचता हूँ बैठ के तन्हाई में, ये जो टूटे हुए तारे हैं किधर जाते हैं। कह दिया कि तुझसे चाहत के ताल्लुक को छुपाने के लिए, भाई तुझसे चाहत के ताल्लुक को छुपाने के लिए हम तेरे शहर से चुपचाप गुजर जाते हैं। तुझसे चाहत के ताल्लुक को छुपाने के लिए हम तेरे शहर से चुपचाप गुजर जाते हैं। शाम के वक्त निकल आते हैं घर से, लेकिन शाम के वक्त निकल आते हैं घर से, लेकिन किसको मालूम है दीवाने किधर जाते हैं। शाम के वक्त निकल आते हैं घर से, लेकिन किसको मालूम है दीवाने किधर जाते हैं। मतलब देखिएगा कि मेरी शफ़क़त मेरे हालात में छीनी है नदीम, मेरी शफ़क़त मेरे हालात में छीनी है नदीम, मेरे बच्चे मेरी आवाज़ से डर जाते हैं। मेरी शफ़क़त मेरे हालात में छीनी है नदीम, मेरे बच्चे मेरी आवाज़ से डर जाते हैं। और जब तक सुबह के भूले हुए घर जाते हैं, ख्वाब आँखों में तड़पते हुए मर जाते हैं। असांजो सूफ़ी रागी वेठा आहिनि, उन्हनि जे लाइ अजरक जो तोहफ़ो आहे आतिर फ़क़ीर साईं मोहम्मद रमज़ान छुटो खे अर्ज़ु कंदुसि त सूफ़ी रागी आतिर फ़क़ीर जंहिंखे अजरक जो तोहफ़ो पेश कर ऐं बक़ाया सभिनी दोस्तनि खे गुलनि जो तोहफ़ो पेश कर।